सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त हिन भेरे सिंध बजट में का बि नई स्कीम न पिया ॾियूं, पुराणियुनि स्कीमुनि खे ई मुकमल करणु चाहियूं। कराचीअ में गो एनर्जी ऐं सिंध जे तवानाई खाते विच में यादाश्त नामे ते सहयुनि वारी तक़रीब थी गुज़री, जंहिंखे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह ख़िताब कयो। सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त 300 यूनिट मुफ़्त बिजली ॾियण जो वाइदो वफ़ाक़ी हुकूमत ठहण जी सूरत में पूरो करियूं। पाणी ऐं तवानाई वारनि मनसूबनि खे अहमियत ॾिनी आहे, वॾो वज़ीर उन बाबति ऐलान कयो। सैयद नासिर हुसैन शाह चयो त हेस्को ऐं सेप्को खे सिंध हुकूमत हवाले करण ते वफ़ाक़ सां ॻाल्हियूं जारी आहे। सोलर पार्क्स लॻायूं पिया, सोलर एनर्जी जो बहितर इस्तेमालु कंदासीं। सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त कींझर ढंढ ते मनसूबो 2 सालनि में मुकमल कयो वियो। केईअ खे 500 मेगावाट बिजली STDC ज़रिए ॾिनी वेंदी। ठटे में 500 मेगावाट बिजली पैदा कंदड़ फ्लोटिंग सोलर पावर स्टेशन क़ाइमु थी। तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह मूजिबि सिंध पावर ट्रांसमिशन ऐं डिस्पैच कंपनी वसीले बिजली मुहैया कई। मुआहदे तहत ख़ानगी शोबे सां गॾिजी सोलर पावर पार्क्स क़ाइमु कया वेंदा।